अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला आबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सेनेट इलेक्शन वीडियो स्कैंडल मामलो कौमी असम्बली के स्पीकर यूसुफ रज़ा गिलानी की नाअहली वारियूं दरख्वास्तूं रद्द। इलेक्शन कमीशन में यूसुफ रज़ा गिलानी की नाअहली खिलाफ केस जी ॿुधणी। पीटीआई यूसुफ रज़ा गिलानी की नाअहली लाइ दरख्वास्त दाख़िल कराई हुई। कंहिं भी ताक़त के पाकिस्तान और चीन जा लाॻापा ख़राब करण की इजाज़त न ॾींदासीं। पाकिस्तान कराची में चीनी शहरियुनि ते हमले में मुलविस ज़िम्मेवारनि खे कटहरे में आणण लाइ भरपूर जांच करे रहियो आहे। यकीन है त पाकिस्तान ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार के यकीनी बनाइण लाइ वॾो कदम खणंदो। चीनी परॾेही विज़ार जे तर्जमान वांग वेनमिन जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त पाकिस्तान चीनी शहरियुनि मंसूबनि ऐं तंज़ीमुनि जी सिक्योरिटी मज़बूत करण जो वाइदो कयो आहे। ॿई मुल्क दहशतगर्दनि जा हथ कटण ऐं खेनि कटहरे में आणण जी सलाहियत रखनि था। टिनि ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मदीने पाक में रोज़ा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हाज़िरी। शहबाज शरीफ़ मस्जिद नबवी में मग़रिब की नमाज़ पिणु अदा कई। वज़ीर आज़म के मदीना मुनवरा पहुचण ते मदीने के गवर्नर फैसल बिन सलमान अल सऊद वज़ीर आज़म काबीना मेंबरनि की आजियां कई। शहबाज शरीफ़ की मदीने के गवर्नर से मुलाकात। शहबाज शरीफ़ से 13 रुकनी वफ़द में बिलावल भुट्टो ज़रदारी, खालिद मकबूल सिद्दीकी, शाहज़ेन बुगटी, मरियम औरंगज़ेब, ख्वाजा आसिफ, सालिक हुसैन, मिफ्ता इस्माइल ऐं मोहसिन दावर शामिल। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान सऊदी अरब सां लाॻापनि खे अहमियत ॾिए थो। दौरे दौरान डिघे मुदे वारनि ॿितरफ़नि लाॻापनि खे मज़बूत करण ते ॻाल्हियूं थींदियूं। सऊदी अरब हर ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। इमरान खान ऐं सदर समेत तहरीक इंसाफ के अहम अॻवाननि ते गद्दारी जो केस दाख़िल करण जूं तैयारियूं। सदर डॉक्टर आरिफ अलवी, अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान, अॻूणे डिप्टी स्पीकर कासिम सूरी ऐं गवर्नर पंजाब उमर सरफराज सीमा खिलाफ़ आर्टिकल 6 तहत कार्रवाई जूं तैयारियूं। कानून इंसाफ वारी वज़ारत तोड़े घर वज़ारत रेफरेंस की तैयारी शुरू करे छॾी। वज़ीर आज़म जे सऊदी मां वापसी ते हतमी फ़ैसिले जो इम्कान। गुड्डू थर्मल पावर के 600 मेगावाट में फनी खराबी सबब 5 यूनिट ट्रिप थी विया। फनी खराबी सबब ब्रेकर में ज़ोरदार धमाके खां पोइ बाहि लगी वई। वापडा ज़रियनि जो चवणु आहे त गुड्डू थर्मल के 220 केवी जे स्विच यार्ड के ब्रेकर में खराबी सबब यूनिट ट्रिप थिया आहिनि। गुड्डू मां सिब्बी ऐं शिकारपुर ॾांहुं निकिरंदड़ लाइनूं ट्रिप थी वियूं। सिब्बी ऐं शिकारपुर ॾांहुं बिजली की सप्लाई मुतासिर। खिपरो में गुज़ियल ॾींहुं नारा केनाल में ॿुॾी फौत थियल 2 पुरहतनि मां हिकु ॼणे जो लाश हथ। ॿुॾी फौत थियल मोहरम इंगोरो जे लाश जी 20 कलाकनि खां ॻोल्हा जारी। मोहरम इंगोरो जे वारसनि जो मुख मीरपुर ख़ासि रोड ते धरणे सबब रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं बीठी वियूं। न्यू सईदाबाद में जमाली बिरादरी के माण्हुनि तरफ़ां क़ौमी शाहराह ते हयल धरणो ख़त्म। डीएसपी खेबरानी ऐं डीएसपी डेरोलाल मक़तूल जे वारसनि सां ॻाल्हियूं करे रोड खोलरायो। नबी बख्श जमाली उर्फ़ महबूब आलम जमाली समेत इलाइक़े जी अहम शख़्सियतुनि खिलाफ़ FIR दाख़िल। जमाली बिरादरी के 2 धुरियुनि में झेड़े दौरान शाहजहान जमाली मारिजी वियो हो। केन शाह वेझो ॻोठ बहादुरपुर में हथियारबंदनि की फायरिंग में एक ॼणो क़तल, एक ज़ख़्मी। हथियारबंदनि की फायरिंग में अब्दुल नबी शाहानी मारिजी वियो ऐं संदसि भाउ अली हैदर शाहानी ज़ख़्मी। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौती जे लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए अस्पताल पहुचायो। ऐं नवां जतोई वेझो ॻोठ पहलवान खोसो में ज़रई ज़मीन की मालिकी तां खोसा बिरादरी की 2 धुरियुनि में झेड़ो, 6 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मी में ग़ुलाम शबीर, मोहम्मद हुसैन, नज़ीर अहमद ऐं ग़ुलाम रसूल खोसो समेत 6 ॼणा शामिल। अस्पताल मुंतकिल।